हिकिड़ी कथा ईंदी आहे, नाथ द्वारा भगवान जो स्थान आ जाते मीराबाई जो स्थान आहे, तव्हां नालो ॿुधियो हूंदो। नाथ द्वारा में भगवान अॼु बि हीअं बीठा अथव भाई। त भगवान जा जेके पुजारी हुया, ये कुछ समय पहिरियों जी घटना अथव। संतन ॿुधाई कि पुजारी जी ॾाढो प्रेम सां भगवान जी भक्ति कंदा, भाव रखंदा। बालक जो भाव हुयो, भगवान खे ॿार रूप में ॾिसंदा हुया, पंहिंजे बालक रूप में। जीअं लड्डू गोपाल जी कई ॼणा सेवा कंदा आहिनि, तीअं बालक भाव हुयो उन्हनि जो। महात्मा जी खूब पुजारी जी खूब पूजा अर्चन कंदा, भक्ति कंदा। हिकु ॾींहुं मंदिर में बिल्ली अची वई। चओ हरे राम। मंदिर में बिल्ली आई और भगवान मूर्ति रूप में आहिनि। भगवान आवाज त ॾियनि, पुजारी जी बिल्ली आई तो बिल्ली जल्दी ॿाहिरि कढो, हिनखे ॿाहिरि कढो। पुजारी जी हैरान थी, हा हा कढां तो, एॾो डको छो था? भगवान खे चवंदा एॾो भउ छो था कयो? अरे जल्दी कढो भाई जल्दी, मूंखे ॾाढो भउ थो लॻे, मूंखे ॾाढो भउ थो लॻे, जल्दी हिन बिल्लीअ खे ॿाहिरि कढो। पुजारी जी जे मन में हिकु बार शंका अची वई कि टिनिनि लोकनि जो मालिक, जंहिंजे इशारे ते दुनिया नची रही आ, सभु भगवान का भउ करण वारा, ऐं टिनिनि लोकनि जो मालिक कंहिंखां थो डके? बिल्ली खां तो डके। इहो भाव अची वियो मन में पुजारी जी जे। भगवान मुस्कुराइण लगा, बिल्ली खे त बॾाए कढियो। हाणे भगवान चवंदा बस पुजारी जी मां हलांव तो। अरे काॾे? घणी देर में ईंदो? काॾे था वञो घुमण? कृष्ण धाम था वञो, वरी वापस ईंदा? चई न बस हाणे परमानेंट तो वञा वैकुंठ, मां कोन ईंदुमि वापस। चई प्रभु कहिड़ी ग़लती थी वई, छा थी वियो? छाजे लाइ नाराज था थियो? कोई ग़लती थी आ, कोई अपराध थियो आ त माफ़ी था घुरऊं। भगवान ॿुधायो त सही छा थियो? चई तव्हां मूंखे छा सम्झंदा आहियो पंहिंजो? चई बालक, ॿार वांगुरु मां तव्हांजी सेवा कंदो आहियां, ओड़ो भाव रखंदो आहियां, ओड़ो प्रेम कंदो आहियां। चई पोइ ॿार ॿिलियुनि खां न ॾकंदो त बाक़ी कंहिंखां ॾकंदो? ॿार त ॿिलीअ खां बि ॾकंदो, चूहे खां बि ॾकंदो, कुते खां बि ॾकंदो। हाणे तव्हां चओ पिया टिनिनि लोकनि जो मालिक, भगवान त अंदर जी बि ॼाणनि था। हाणे तव्हां वीचार कयो पिया न कि टिनिनि लोकनि जो मालिक बिल्ली खां थो ॾके। हाणे अगरि टिनिनि लोकनि जो मालिक था सम्झो त पोइ मालिक तव्हां वटि छो रहे? मां वैकुंठ में रहंदुमि वञी। पुजारी जी किरी पिया चरणनि ते कि प्रभु बलिहारी, माफ़ी ॾियो भगवान, माफ़ी ॾियो। भगवान मुस्कुराइनि था, चवनि था ईअं न सम्झो कि केवल तव्हां ई ओड़ो भाव था रखो। अरे मां बि उहो ई भाव रखंदो आहियां भक्तनि सां। चओ जय श्री कृष्ण। भगवान चयो ठीकु आहे, हाणे ध्यानु ॾिजो मथां कोई कुतो बिल्ली अंदर हली अचे, मूंखे भउ थींदो अथव भाई। चओ हरे राम। एड़ा भक्त हैं भगवान। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर।